नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त पीपी ज़िले घोटकी पारां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 13वीं वरसी जी तकरीब में शिरकत लाइ सवे गाॾियुनि जो काफ़िलो ज़िले सदर मीर बाबर ख़ान लुंड, सूबाई वज़ीर अब्दुल बरार पीताफ़ी, जनरल सेक्रेटरी सिकंदर लाखो, ज़िले डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो, तालका सदर मीर हमज़ा ख़ान संदराणी, अब्दुल नबी लाखो, एडवोकेट अब्दुल हफ़ीज़ मीरानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में गड़ी खुदा बख़्श लाइ रवानो थी वियो। इन खां अॻु मीरपुर माथिले खां निकतल काफ़िले जो पीपी ज़िले डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो मेन चौक ते इस्तक़बाल कयो। इन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे ज़िले सदर मीर बाबर ख़ान लुंड चयो आहे त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जहिड़ी अज़ीम लीडर सदियुनि में पैदा थींदी आहे। बेनज़ीर भुट्टो मुल्क जे आमरनि सां मुआहिदो अटकाए जमहूरियत लाइ जदोजहद कई ऐं जमहूरियत जी जदोजहद में पीपी जे कारकुननि ऐं अॻुवाणनि जो रत शामिल आहे। हिन चयो त मोहतरमा करोड़े माण्हुनि जे दिलनि में अॼु बि ज़िंदा आहे। हिन चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे मिशन खे अॻिते वधाइण लाइ बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ ज़रदारी जी अॻुवाणी में जदोजहद जारी रहंदी ऐं कारकुन कंहिं बि कुर्बानी ॾियण खां न घबराईंदा। भेटा पेश करण जे लाइ जेके जमहूरियत जे आज़ादी जे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि उन्हनि खे भेटा ॾियण जे लाइ ऐं इहो अहदे तजदीद वफ़ा करण जे लाइ उते वञूं पिया ऐं उन्हनि जा जेके नज़रियात आहिनि उन्हनि जो जेको फ़िक्र आहे उनखे उजागर करण जे लाइ ऐं उन फ़िक्र खे हासिल करण जे लाइ वञूं पिया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।